धमाकेदार सेल, धमाकेदार सेल। महंगाई सां ऐलाने जंग, महंगाई सां ऐलाने जंग। अवां जे शहर शहदादकोट में $1 सेल मेला जो शानदार इफ्तिताह थी चुको आहे। जिते अवां खे अवां जी ज़रूरत जी हर शइ बाज़ार खां तमामु घटि क़ीमत में मिली सघंदी। देर न कयो, हाणे ई अचो $1 सेल मेला तां पंहिंजे पसंदि जी हर वैरायटी ख़रीद कयो। डिनर सेट की वैरायटी ₹170। चीनी थावन की वैरायटी ₹170। शीशे के थावन की वैरायटी ₹170। प्लास्टिक के थावन की वैरायटी ₹170। किचन की वैरायटी ₹170। स्टील के थावन की वैरायटी ₹170। जिस्त के थावन की वैरायटी ₹170। कॉस्मेटिक्स की वैरायटी ₹170। लेडीज पर्स की वैरायटी ₹170। चाइना ज्वेलरी की वैरायटी ₹170। बाराना रांदी का शोपीस, 3 शीशा ऐं गुलदस्ता वगैरह दस्तियाब आहिनि। हिन $1 सेल मेला मां भरपूर फ़ाइदो हासिल कयो। प्रोप्राइटर राशिद अली, मोबाइल नंबर 0301 356 3640। एड्रेस पुरानी पोस्ट ऑफिस कंबोमाला शहदादकोट, जिते हमेशा सेल लगंदी आहे।